आलम त अल्लाह जैसा भलाई जो इरादो कंदो आहे, जेके नेमतूं अता करणु चाहींदो आहे, दीन ऐं दुनिया में इज़्ज़त ॾियणु चाहींदो आहे, अल्लाह अकबर उन जी नज़र मख़लूक तां फेराए पंहिंजे ऐबन जी तरफ़ फेरे छॾींदो आहे। तो बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह उन वक़्त समझी विया तो शायद ही मुंहिंजी नज़र के मुंहिंजे अंदर में फेरण जे तरफ़ इशारो आहे। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह वो कुत्ते मां रसो कढी पंहिंजी गर्दन में विझी ज़ारो कतार रोई, अल्लाह जे हुज़ूर में पुकारूं कंदो रहियो त परवरदिगार पूरी तुंहिंजी कायनात में बायज़ीद खां गॾ बि भलो, कुत्तो भी भलो, बायज़ीद खां चप्पल जो पादर भी भलो, पूरी कायनात जो रेज़ो रेज़ो चप्पो चप्पो बायज़ीद खां भलो। अगर कायनात जी बदतर शइ आहे त परवरदिगार बायज़ीद बिस्तामी आहे। बस गैब खां निदा आई त बायज़ीद बस तुंहिंजी आजिज़ी के क़बूल करणु चाहियूं था। अगर जेकॾहिं तोखे मुंहिंजी बंदगी जी लज़्ज़त हासिल करणी आहे, कुर्बत हासिल करणी आहे त बायज़ीद असां हर उन बंदे खे इबादत जी लज़्ज़त ऐं सुकून ऐं कुर्बत जा मज़ा अता कंदा आहियूं जेको गर्दन खे झुकाए आजिज़ी असांजे हुज़ूर में पेश कंदो आहे। मां अल्लाह उनखे लज़्ज़त अता फरमाईंदो आहे। अल्लाह जे हुज़ूर में आजिज़ी, इनकिसारी, ख़शियत, गिरियोज़ारी बंदगी के उन मक़ाम ते पहुचाईंदी आहे। क़द अफ़लहल मोमिनून। अल्लाह फरमायो जिन नंढा मासूम ॿार पेपर ॾींदा आहिनि उनजी रिज़ल्ट ईंदी आहे, पर्चो बि आउट थींदो आहे, फुला फुला पास थिया। अल्लाह अकबर। अल्लाह फरमायो क़ुरान मजीद में इन ॿारनि जो पर्चो बि आउट। क़द अफ़लहल मोमिनून। ताक़ीद तमामी उहे मोमिन कामयाब थिया। अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। जंहिंजी इबादत, जंहिंजी नमाज़ में बंदगी, जंहिंजी बंदगी में आजिज़ी, इनकिसारी, गिरियोज़ारी आहे। बदकिस्मती सां अखियूं ख़ुश्क थी। अल्लाह अकबर। अल्लाह जी मोहब्बत वारी लज़्ज़त खां महरूम थी वियासीं। बस महरूमी जो सबब ही हो दुनिया जी लालच, हिर्स हवस में ही दिल अंधी बणिजी वई। अज़ीम दुनिया जी जेका लज़्ज़त वारी चीज़ हुई उनखां बदकिस्मती सां महरूम थी वियासीं। त सामीन हज़रात, अज़ीम नेमत जे तरफ़ मुतवज्जे थियण जे लाइ अल्लाह जो ज़िक्र कसरत सां करिणो पवंदो, अल्लाह वारनि जी सुहबत ऐं क़ुर्बत में रहणो पवंदो। ऐं बार बार चई रहियो हाँ, अगर कोई आज़माइण चाहे आज़माए ॾिसे। अल्लाह अकबर। जो कुछ लफ़्ज़ चवां तो इंशाअल्लाहुल अज़ीज़ ज़िंदगी में इन ही ॾिसंदो। अल्लाह वारा सही अल्लाह वारो मिलेसि, अहले ज़िक्र हुजे, उन जी क़ुर्बत में रहे, अल्लाह जो ज़िक्र कसरत सां करे, नबी जी शरीयत अमल करे, इंशाअल्लाहुल अज़ीज़ बंदगी जो उहे लज़्ज़तूं मिलंदसि। जान त कुर्बान करे सघे थो, बल्कि नमाज़ जी हिकिड़ी रकात भी कुर्बान नथो करे सघे। वाखिर दावाना। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।